साथियों जीए सिंध। साथियों इन वक्त सिंध जी सियासी समाजी मुआशी हालात तमाम ख़राब आहिनि। सिंध जे माण्हुनि जा जीअण जा समूला वसीला जेके आहिनि उहे ग़ज़ब थी विया आहिनि ऐं धारी आबादकारी जो सिंध ते मुकमल कब्ज़ो आहे। का बि सिंधी पार्टी मूंखे नथी लॻे जेका सिंध जे माण्हुनि खे को आजपो ॾियारे सघे धारियुनि खां। मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उमेद ऐं आसिरो हिकिड़ी पार्टी आहे, उहा हुर जमायत आहे जेका सिंध खे जीदान ॾियाराए सघे थी, जेका सिंध जे आजपे जो ज़रियो आहे, जेका धारी आबादकारी खे सिंध मां कढी सघे थी, उहा आहे हुर जमायत। आउं सॼी सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त अचो पाण गॾिजी हुर जमायत में शामिलु थियूं, हुर जमायत जो साथ ॾियूं, छाकाणि त इहा ई वाहिद जमायत आहे जेका सिंध जे आजपे लाइ विढ़ी आहे, जीअं अंग्रेज़ खे शिकस्त ॾिनी आहे। उन करे इहा ई जमायत आहे जेका अॼु बि सिंध लाइ सची आहे, पंहिंजे लाइ ज़रूरी आहे त इन में पाण शमूलियत अख़्तियार कयूं।